कुरान मजीद में अल्लाह पाक इरशाद फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम निल्लज़ी जमअ मालन व अद्दद जे माल गॾु कयो ऐं पोइ उनखे ॻणे रखे थो ऐं ख़र्च करण में कंजूसी करे थो उन जे लाइ वॾी हलाकत आहे। निल्लज़ी जमअ मालन व अद्दद सूरत अल हमद में अल्लाह से इरशाद फरमाए थो जे माण्हू माल गॾु कयो ऐं उनखे ॻणे रखे थो ऐं विरहाए नथो तस्लीम नथो करे त उन जे लाइ आख़िरत में हलाकत आहे। हाणे हिन मतिलबु वज़ाहत कंदो हलां त माल मतिलबु इहो त हिकु त माण्हू कंहिं यतीम कंहिं ग़रीब मिसकीन जी मिल्कियत फ़बाईंदो आहे, उन जी मिल्कियत ते कब्ज़ो कंदो आहे, त उहे माण्हू जेके माल गॾु करे करे दुनिया छॾे वेंदा उन्हनि जे लाइ आख़िरत में हलाकत आहे। ऐं बाक़ी जेके माण्हू ख़ैर कनि था सदको कनि था, छो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे असदको रद्दुल बला, सदको मुसीबतनि खे टारींदो आहे। पर माण्हू अॼुकल्ह जेकॾहिं ख़ैर ख़ैरात कनि था सदका कनि था त इन्हनि जो मतिलबु सिर्फ़ु इहो हूंदो आहे माण्हुनि खे ॾेखाव जे लाइ, माण्हू ॾिसनि सफ़ारिश ते उन्हनि खे खाद पीत खाराईंदा, बाक़ी जेके ग़रीब जेके मुस्तहक़ हूंदा उन्हनि ताईं उहा शइ न पहुचंदी। त अल्लाह से असांखे हिदायत अता फ़रमाए त मुस्लमानो जेकॾहिं तव्हां ख़ैर ख़ैरात करियो था, सदको करियो था, पंहिंजनि मिटनि माइटनि जो ख़त्मु वग़ैरह करियो था त उन्हनि में सफ़ारिशी न हलायो, उन्हनि में इहो शइ न रखो त वॾा माण्हू अचनि जेके खाइनि, जेके ग़रीब आहिनि जेके मुस्तहक़ आहिनि जेके उहे खाइण जे लाइक़ आहिनि तव्हां उन्हनि खे खारायो त तव्हांखे सवाबु मिले, तव्हांजी जेके वियल माण्हू गुज़ारे विया आहिनि उन्हनि खे बि सवाबु मिले। त जे माल गॾु कयो पोइ उनखे ॻणे रखी, माण्हू घणा ई सोचींदा आहिनि दुनिया में माल गॾु करे 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 दुनिया जूं सभु कुझु बैंक बैलेंस बंगला मिल्कियतूं जाइदादूं जितां वेड़ी जहिड़ा झगड़ा करे रिश्ता टोड़े, हुज़ूर साईं फरमाए जंहिं माइटी में रिश्तो टोड़ियो उहो मूं मुंहिंजा न आहे। अॼुकल्ह असांजे मुस्लमान में हीउ रवाजु तेज़ी सां हली वियो आहे जो रिश्ता टोड़ण में देरी कोन था कनि, पंहिंजी क़ौम खे फिटो करे पंहिंजी क़ौम खे हिकिड़े पासे खॾे में हणी माण्हू मिटियूं माइटियूं ॿियनि सां वञी ॻंढीनि था, पहिरीं मिटी माइटी आहे पोइ बाद में ॿिया रिश्ता आहिनि। त माल खे गॾु न कयो, एतिरो माल गॾु कयो जो तव्हां पंहिंजे बच्चनि जो मुस्तक़बिल सुठो ठाहियो, पंहिंजी ज़िंदगी सुठी ठाहियो। बाक़ी ज़्यादा ढूंढ करण सां कुझु कोन थींदो। हीअ दुनिया हिते पई आहे, हीअ माल मिल्कियतूं असांजी माइटनि असांजा जेके वॾा बड़ा ॾाॾा हुआ सभु शइ हिते छॾे विया। अॼु जेके असांजा मिट माइट विया हले जेके दुनिया छॾे हलिया विया छा खणी विया, ख़ाली हथी हलिया विया, अॼु क़बर में पिया आहिनि, मिटी में पिया आहिनि ऐं 4-5 फुट ज़मीन जे हेठि पिया आहिनि। अॼु जे माण्हू में आकड़ वॾाई तकबुर हठ सभु शइ पैसे ते हूंदो आहे, पर इंसान जी अखियूं बंदि करण खां बाद में मौत खां बाद में सभु शइ दुनिया ते वॾाई तकबुर ऐं हठ सभु शइ ख़तमु थी वेंदो आहे। हे बंगला, हे गाॾियूं, हे मिल्कियतूं, हे पुटूं सभु शइ हिते हूंदा। त पंहिंजे माल खे एतिरो गॾु न कयो जो तव्हांखे नुक़सानु थिए, जो क़यामत जे ॾींहुं हू तव्हांखे नांग जी सूरत में ॾंग हणे। अल्लाह से सभिनी मुस्लमान खे हिदायत फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।